तो हरिद्वार आया। उते हरिद्वार में उन्हनि जो मैत्रेय महाराज सां दर्शन थियो ऐं सत्संग थियो। तॾहिं विदुर महाराज सभिनि खां पहिरियों उन्हनि खां प्रश्न कयो कि मूंखे ॿुधायो भगवान, संसार में सभु माण्हू सुख जे लाइ कर्म कंदा आहिनि, परंतु उन्हनि में न त उन्हनि खे सुख मिलंदो आहे न उन्हनि जो दुख ई दूर थींदो आहे। ॿुधायो, बल्कि उन खां बि उन्हनि जे दुख जी वृद्धि थींदी आहे, दुख वधंदो आहे। तंहिंजे करे इन विषय में छा करणु खपे, छा कयूं कि असां बचूं। सुखाय कर्माणि करोति लोको न ते सुखम वाज्य वान्यदु पारमं वा विन्देत भूयस्तत एव दुखम तदत्र युक्तम भगवान वदेन्नः। तरी विदुर चाचा के मैत्रेय ऋषि चयो, महाराज ॾाढो सुहिणो प्रश्न है तव्हांजो। वाकई हर माण्हू चाहींदो आहे सुख मिले और सुख के तलाश में गलत जगह में हली वेंदो आहे। सुख जाते रखियल आहे, ओॾे अगर माण्हू न वेंदो तो सुख काॾो मिलंदो। छाजे करे माण्हू भटकंदा आहिनि, सुख चाहे करे दुख छो मिलंदो आहे, चवनि था माया जे करे। छो जो माया जेकी ना है असां उनखे पाइणु चाहींदा आहियूं तो कोई भी सुखी न थी सघंदो आहे। वॾा वॾा राजा महाराजा हली आ, बादशाह हली आ, सुख न मिलियो, दुखी थी आ। बड़े बड़े राजन और भूमन ताकी तृप्त न बूझी। तंहिंजे करे जेको भगवान जी शरण वठे उहो ई सुखी थींदो आहे, उहो ई आनंद में ईंदो आहे। संत उदाहरण ॿुधाईंदा आहिनि कि जीअं मछुआरो हूंदो आहे, मच्छियूं पकड़ींदो आहे, जाल फैलाईंदो आहे, सभु मच्छियूं जाल में फासी पवंदियूं, पर जेकी मच्छियूं उन मछुआरे जे पेरनि जे आसपास हूंदियूं उहे जाल में न फासंदियूं। छाजे करे, छो जो मछुआरो पूरी जाल फैलाईंदो आहे पर पंहिंजे पेरनि खे त बचाईंदो आहे, पंहिंजे पेरनि खे जाल में न विझंदो आहे। त उदाहरण त हे व्यक्ति रूप सां सही न आहे, लेकिन सटीक आहे। कीअं सम्झो भगवान माया रूपी जाल फैलायो आहे ऐं मच्छियूं रूपी जीव असां जीवात्मा उन में फाथल पिया, पर लेकिन उन मालिक जे उन गोविंद जे चरणनि खे पकड़े वठंदा, चरणनि जे आसपास हूंदा, उहे उन माया जार में न फासंदा, उहे बची पवंदा। इन करे माया खां बचण जे लाइ भगवान जे चरणनि जो सहारो खणो। चओ हरे राम। इन करे चरणनि जी ॾाढी महिमा आई आहे। जाते ॾिसो भगवान जे चरण कमलनि जी महिमा आहे। चओ जय श्री कृष्ण।